अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो असांजो सवाल इहो आहे त हिकु सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण लाइ इंसान जी ज़िंदगी में केतिरो पैसो हुअणु ज़रूरी आहे, केतिरो हुअणु घुरिजे, सो असीं पुछंदासीं दोस्त खां। मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु जेका ज़िंदगी गुज़री रही आहे तंहिंमें पैसे जी त का क़दुरु क़ीमत आहे कोन, पर उनजे बावजूदि आउं सम्झां थो जेकर कंहिं वटि किरोड़नि रुपया बि हूंदा न त जेका महांगाई ऐं जेका हालति हली रही आहे त उन हिसाब सां किरोड़नि रुपया बि तमामु घटि आहिनि। पर जेकॾहिं पोइ बि जेकॾहिं माण्हू चवे तॾहिं बि हिकु ज़िंदगी गुज़ारण लाइ आउं सम्झां थो घटि में घटि बि हिन दौर में 50 किरोड़ हुअणु ज़रूरी आहे। दोस्त इहे हुआ असांजे दोस्त जो रायो। महिरबानी। 20,000 हुजनि, माण्हू कारोबार खोले थी सघे थी। घणनि में? 20,000 में। इंसान के पैसे की ज़रूरत एतिरी हूंदी आहे जेतिरी पंहिंजी ज़रूरत हुजे। इंसान खे लाज़मी न आहे की पैसे सां इंसान वॾो थी वेंदो आहे। जेको पंहिंजे रोज़गार ज़रूरत मुताबिक़ जेको इंसान खे हूंदो आहे उहो घर में मिले, घर ख़ुशहाल हुजे, घर में ज़रूरत पूरी थिए त ज़िंदगी ख़ुशहाल हूंदी आहे। बाक़ी हरू भरू वॾे माण्हू थियण सां बि उहो बि सुकून न आहे त पोइ कहिड़ो फ़ाइदो पैसे जो। न, पर तुंहिंजे हिसाब सां घणा पैसा हुअणु घुरिजे, कहिड़ी डेली कमाई हुअणु घुरिजे? डेली कमाई जेतिरी इंसान जी ज़रूरत हुजे, माना हज़ारनि जी ज़रूरत आहे पोइ हज़ारनि जी हुअणु खपे। अगरि ग़रीब माण्हू जी ज़रूरत आहे त पोइ हुनजे मुताबिक़ 1,000, 800, 900 रुपया जेको घर में ज़रूरत हूंदी आहे उहो मिले त ज़िंदगी ख़ुशि आहे। मज़दूरी जे हिसाब सां की 1,000, 800, 900 रुपया हुजे त मतिलबु सही आहे की घर में जेको मिली वञे माण्हू ख़ुशि हुजे, घर जी ज़रूरत पूरी थिए, वरी सुबुह जो मज़दूरी दोस्त। महांगाई जे दौर जे हिसाब सां हिन वक़्तु कम घटि में घटि 30,000 रुपया महीनो हुजे जेको इज़त सां वक़्तु गुज़रिजे, ऐं साल जा 3 लख रुपया थी वेंदा। महिरबानी। इहे हुआ असांजे दोस्त जो रायो। खुशहाल ज़िंदगी गुज़ारण जे लाइ इंसान वटि तक़रीबन 2 लख रुपया महीनो हुजे ऐं बसि उनखां पोइ त इंसान ख़ुशि ई ख़ुशि हूंदो। 2 लख में माशाल्लाह टाइम सुठो निकिरी वेंदो। हा, इहे हुआ असांजे दोस्त जो रायो।